ख़बर ॾियूं पाक नेवी पारां ज़िले कंबर शेदाद कोट जे बोर्ड मुतासिरनि जी सहायता लाइ इमदादी कैंप क़ाइमु कई वई आहे। नेवी पारां क़ाइमु कैंप में गैस्ट्रो चमड़ीअ जी बीमारी समेत ॿियनि मरीज़नि जो इलाज कयो पियो वञे। पाकिस्तान नेवी तरफ़ां तिबी इमदाद फ़राहम करणु ऐं बोर्ड मुतासिरनि जे इलाज करण ते बोर्ड मुतासिरनि पाक बहरिया जा थोरा मञिया आहिनि। ख़बर ॾेई रहिया आहियूं पाक नेवीअ पारां ज़िले कंबर शेदाद कोट जे बोर्ड मुतासिरनि लाइ कैंप कई वई आहे। नेवी पारां क़ाइमु कैंप में गैस्ट्रो चमड़ीअ जी बीमारी समेत ॿियनि मरीज़नि जो इलाज कयो वियो आहे। पाकिस्तान नेवी तरफ़ां तिबी इमदाद फ़राहम करण ऐं बोर्ड मुतासिरनि जे इलाज करण ते बोर्ड मुतासिरनि पाक बहरिया जा थोरा मञिया आहिनि।